डिस्ट्रिक्ट चेयरमैन पेटेलफ सांगड़ अज साईं खादिम हुसैन साहब वटि सरवरी पैनल के दोस्तन पंहिंजा फार्म जरा जमा कराया आहिनि। साईं तव्हां छा चवंदव? साईं आऊं डिस्ट्रिक्ट जिले चेयरमैन नाले खादिम हुसैन सरवरी पैनल मूं वटि 12/3/2026 ते आयो फार्म वसूल करे वियो ऐं अॼु 13 तारीख़ आहे। शाम 4 बजे मूं वटि जमा करायो। इन जे मुक़ाबले में ॿियो केरु माण्हू फार्म वठणु कोन आयो आहे। ही बिना मुक़ाबले नारे उस्ताद। दोस्तों सरवरी पैनल अनअपोज थी डिस्ट्रिक्ट सांगड़ पेटेलफ में कामयाब थियो आहे। सभिनी दोस्तनि खे वाधायूं। सरवरी पैनल हाजी शफीउल सेठियो सरवरी पैनल नारायण उस्ताद।